या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। छात मुझे मुस्तफ़ा जो शान सारो ही सारा हमें कुरान सारो ही सारा हमें कुरान छात मुझे मुस्तफ़ा जो शान सारो ही सारा हमें कुरान एक इशारे सां ब टुकड़ा चंद्र थे एक इशारे सां ब टुकड़ा चंद्र थे छा करे सघंदो कोई इंसान सारो ही सारा हमें कुरान वा छात मुझे मुस्तफ़ा जो शान सारो ही सारा हमें कुरान वा कोन थियूं बदलल असां जूं सूरतूं कोन थियूं बदलल असां जूं सूरतूं कोन थियूं बदलल असां जूं सूरतूं ही ब मुरसल जो अदा एहसान सारो ही सारा हमें कुरान